नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सुल्तानपुर में खबर ॾींदा हलूं त सुल्तानपुरभरसान ॻोठ गवर्नमेंट कैंपस हाई स्कूल हाँलेजी शरीफ में कश्मीर सां इज़हार यकजहती जे लाइ रैली कढी वई है। रैली जी अॻवानी हमादुल्ला, उबैदुल रहमान, अब्दुल वहाब, अल्ताफ अहमद कलोड़ो ऐं ॿियनि समाजी वर्करनि कश्मीर भाइरनि सां इज़हार यकजहती जे लाइ रैली कढी वई है। स्कूल जे शागिर्दनि तरफ़ां कश्मीर सां इज़हार यकजहती जे लाइ उस्तादनि ऐं शागिर्दनि, समाजी अॻवान, डॉक्टरनि ऐं माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई है। कश्मीर की आज़ादी ऐं कश्मीरनि जे हक़ में मोदी सरकार जे ज़ुल्म खिलाफ़ सख्त नारेबाज़ी कई वई है। इन मौके ते रैली के खिताब कंदे हेडमास्टर हमादुल्ला चयो है त कश्मीर में थींदड़ कश्मीरनि सां ज़ुल्म नाक़ाबिले बर्दाश्त है। असां मोदी सरकार ते लानत विझूं था। इंसानी हक़नि जी तंज़ीम खे कश्मीर में थींदड़ ज़ुल्म जो नोटिस वठी कश्मीरनि खे पंहिंजी खुद इरादियत तहत आज़ादी ॾियणु घुर्जे। जॾहिं त रैली खे समाजी वर्कर अब्दुल रहमान ऐं मोहम्मद मोरियो मलिक, वकील मुमताज़ मलिक ऐं ॿियनि पिणु खिताब कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।